बलहार पुट, खताऊं इंसानन खां ई थींदियूं आहिनि ऐं चांडोकी खां बि खता थी वई आहे। अमा साईं, मां इन ॻाल्हि खे खता समझा या गुनाह समझा, मां समझां थो त अदी खे पंहिंजी ज़िंदगी जीअण जो पूरो हक़ आहे, पर हुनजे रवे ते मूंखे ॾाढो ॾुख पहुतो आहे, इन करे मां कावड़ कई। बलहार पुट, चांडोकी शेरोज सां इन रिश्ते में ख़ुशि न आहे, तंहिं करे हुन खां इहा खता थी वई आहे। अमा साईं, जेकॾहिं इहा ॻाल्हि हुई त हू पंहिंजी दिलि जी ॻाल्हि तव्हां सां करे हा, माण्हू जो भाउ मूंसां करे हा। अमा साईं, तव्हांखे बि ख़बर आहे तुंहिंजे एसपी ऑफिस में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे। अमा साईं, हुन मूंखे फोन करे ॿुधायो आहे त तुंहिंजी भेण ऐं मूमल एसपी सां ऑफिस में मिलण आयूं आहिनि। पोइ मां मूमल ॾे वियुसि ऐं हुन खां सॼी ॻाल्हि पुछी आयो आहियां। पुट, चांडोकी जो चवण आहे त एसपी ज़रली खानदानी माण्हू आहे ऐं हू ॿई यूनिवर्सिटी में गॾु पढ़िया आहिनि। उहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे अमा साईं, पर तव्हां थोरो सोचो, जेकॾहिं हिन ॻाल्हि जी खान बहादुर खे थोरी बि ख़बर पई त असांजी केॾी ख्वारी थींदी। तो फिकर न कर अबा, अल्लाह सभु सणाई करण वारो आहे ऐं हू रब असांजो बि पर्दो रखंदो। अबा, चांडोकी ॾाढी तो ते नाराज़ आहे, तू वञी भेण खे परचाए। हुन जे ख्याल में तो बि आम रिवाजी भाउरनि वांगुरु गैरत ॾेखारण जी कोशिश कई आहे, तंहिं करे घर जो हुन पासे रोई नहीं वेठी, वञी परचाई सबा। ठीकु आहे मसी, मां परचायांसि। I am sorry चांडोकी। ता तो मर्द आयो, ताके सॉरी चवण जी केड़ी जरूरत है? मर्द के औरत ते केड़े ही वक्त कावड़ ऐं तशद्दुद करण जो हक हासिल हुंदो है। ता छा कयो है जो ता माफी ता घुरो? तव्हां पंहिंजी ॻाल्हि पूरी करे वरती। मर्द हुजण जे नाते ता गैरत में कंहिंखे कत्ल भी करे सघो था। आऊं तो तांजी एहसान मंद आया। तहां रुगो कावड़ ताईं पाण खे महदूद रखो, तहांजी वॾी मेहरबानी थींदी। पागल छोकरी, तोखे ख़बर आ त मूंखे कावड़ कहिड़ी ॻाल्हि तां आई आ? तूं हेॾी वॾी ॻाल्हि असां खां छो लिकाई आ? जेकर तूं अम्मा खे न पई चई सघीं त मूंखे ॾसी आ। हाणे त तव्हांखे ख़बर पइजी चुकी आहे न। हाणे ॾिसजे तव्हां छा कयो था। ॾिस मुंहिंजी भेण, आऊं केतिरो बाज़ार ख्याल जो माण्हू आहियां ऐं तूं केतिरी पढ़ियल लिखियल आहीं, पर असां समाजी तौर हिन रवायत जा कैदी आहियूं। न करे जज़्बात बदिरां असांखे हिन मसइले जो नरमी सां हल करणो पवंदो। रब करीम तोखे कामयाब करे अदा, पर अदा तू अकेलो एतिरनि ज़ालिमनि सां कीअं मुकाबलो करे सघंदे? अकेलो न आहियां अतीज, न आहियां अकेलो। खान बहादुर जा माण्हू पाण सां गॾु वठी वेंदुसि ऐं होॾां मल्हार बि ज़ितलाए वेठो आहे त मां बि तोसां गॾु हलंदुसि। अकेलो न आहियां। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।